अस्सलाम वालेकुम या अली मदद। साईं मुंहिंजा चवंदा आहिनि त अलाह पाक खे यादि करे या इंशाअल्लाह करे कंहिं बि कमकार सां वञो त इंशाअल्लाह ॿेड़ा पार थींदा। कंहिं वक़्त में हिकिड़ो शख़्स हुयो जंहिंखे हर को चवंदो हो, हर माण्हू हुनखे मज़ाक में चए या अञे सीरियस में चए, तुंहिंजो भाग यार ऊंधो लॻो पियो आहे, तुंहिंजो भाग सिधो न आहे, तुंहिंजो भाग ऊंधो लॻो पियो आहे। ॿुधी ॿुधी ने ठेकड़े ॾींहुं सुबुह सां अल्लाह रसूल खे यादि करे उथियो ऐं इंशाअल्लाह करे चई अॼु मां भाग खे सिधो करे ईंदुमि। बिस्मिल्लाह करे अल्लाह खे यादि करे इंशाअल्लाह करे सां निकिरी पियो। हलंदो हलंदो जंगल जी साइड हलंदो वियो। हवेली हिकिड़ो शख़्स मिलियुसि। वीचारो शख़्स बुढ़ापे में हुजे, चई वाह जवान काॾे सुबुह सुबुह सां निकिरी पियो हे। चई बाबा साईं मुंहिंजो भाग ऊंधो लॻो पियो, मां हुनखे सिधो करण थो वञा। उन शख़्स चयोसि यार जे वञे थो भाग खे सिधो करण त मुंहिंजो भाग को पुछजांइ, मां ॾाढी महिनत थो कयां, ॾाढो कमायां थो, हेॾे होॾे महिनत थो कयां, पर यार मुंहिंजे घर पूरी न आहे, छाजे करे? चई बाबा से हाज़िर पुछंदोमांसि। वरी हलंदो वियो, मंज़िलूं मारींदो वियो, हलंदो वियो, आख़िर वञी दरिया ते पहुतो। उन टाइम वण टिण हर शइ ॻाल्हाईंदी हुई आदमज़ाद सां बि। आख़िरकार बबुर हिकिड़ो बबुर हुयो, बबुर जो वण जेको बीठो हो पाणीअ जे मथां, चई जवान काॾे निकिरी पियो हुई? जवान वराणियो त बाबा मुंहिंजो भाग ऊंधो लॻो पियो, मां इन्हीअ खे सिधो करण थो वञा। बबुर चयोसि यार मुंहिंजो भाग को पुछजांइ, मां बीठो बि पाणीअ जे मथां आहियां, पर मुंहिंजो अधु पासो सुको आहे, अधु साओ आहे, छाजे करे? चई भाउ पुछंदोमांसि। दरिया जे किनारे ते पहुतो। चई हाणे अॻिते कीअं टपां? ॿेली हिकिड़ी मच्छी निकिती मथे। चई जवान काॾे पंधु पियो हुई? मच्छीअ खे जवान चयो त मां वञा त मुंहिंजो भाग ऊंधो लॻो पियो आहे, हिनखे सिधो करिणो आहे, इन करे आउं निकिरी पियो आहियां। मच्छीअ चयो मुंहिंजो भाग को पुछजांइ त मां सॼी पाणीअ में ॿुॾी थी वञा, पर मुंहिंजो कंडो नथो ॿुॾे। मच्छी खे चई पुछंदुमि भाग को, पर हाणे मूंखे टपाए कयो, दरिया पार कराए। मच्छी चयो चढ़ मुंहिंजे पुछ ते त मां तोखे दरिया पार करायां। दरिया पार कई त अल्लाह रब्बुल इज़्ज़त बेपरवाह ज़ात अल्लाह रब्बुल इज़्ज़त फ़रिश्ते खे हुकुम कयो त हे बानो मुंहिंजो इंशाअल्लाह करे मूंखे यादि करे निकितो आहे, हिन जे साम्हूं तूं ढूंढो थी अची वञ। वरी हलंदो रहियो जंगल में, तो ढूंढो थी फ़रिश्तो अची वियो। हुनखे चई सिधो थी, तूं केरु हीं? त हुन चयोसि मां तुंहिंजो भाउ आहियां। चईंसि कर ख़बर, हमरा ॿुढड़ो जेको मूंखे मिलियो पीर सन, हुनजी पूरी छो नथी पए? फ़रिश्ते वराणियो मां तुंहिंजो भाउ आहियां, हुनजी पूरी इन करे नथी पए जो हुनजे घर में जवान न्याणी आहे, जेसिताईं न उथारींदो तेसिताईं हुनजी पूरी न पवंदी। चई भला ॿियो सुवाल, बबुर पाणीअ जे मथां बीठो आहे, हुनजो अधु पासो सुको आहे, अधु साओ, छाजे करे? भाग वराणियो मां तुंहिंजो भाउ आहियां, हुनजो जेको सुको पासो आहे हुनजी जड़ में, सुके पासे वारी जड़ में पहाड़ में दुनिया जी देग पूरियल आहे, जेसिताईं न निकिरंदी तेसिताईं उहो साओ न थींदो। चई भला टियों सवाल, मच्छी भला जेका सॼी ॿुॾी थी वञे पाणी में, हुनजो कंडो नथो ॿुॾे, छाजे करे? चई मां तुंहिंजो भाउ आहियां। भाग वराणियो जवाब ॾिनो त मच्छीअ जे अंदरि हिकु लाल मणियो आहे, मोती आहे, जेको 7 बादशाहनि जो मुल्ल आहे, जेसीं उहो न कढंदी तेसीं उहो ॿुॾंदी कोन सॼी। चई ठीकु आहे। वरी वापसि वरियो, वरी किनारे ते पहुतो। मच्छीअ चयोसि हा पुछी आहे मुंहिंजो? चयो तूं छो पुछी आयुसि? तूं में हिकिड़ो लाल आहे जेको 7 बादशाहनि जो मुल्ल आहे मणियो, जेसीं उहो हीरो न कढंदी आहे तेसीं तुंहिंजो कंडो न ॿुॾंदो। मच्छी जो जवान पुछी बि तूं आयो आहीं त वठ बि तूं कढी ॾिनईसि, दरिया पार कराईंसि।
बबूर वटि पहुतो, वरी बबूर चयो जवान पुछी आयुमि मुंहिंजो भाग खां जा पुछी आयुमि सुके पासे वारे साइड ते हेठि पहाड़ में तुंहिंजी देग दुनिया जी पूरी हला, जेसीं न निकिरंदी तेसीं तूं साओ न थींदे। चईंसि यार पुछी बि तूं आयो त कढ बि तूं देग दुनिया जी बि कढी ॾींदई। कढी कईं, हलंदो आयो, वरी हुनखे पीर सन मिली वियो। चई अबा जवान पुछी आयुमि मुंहिंजो भाग खां। हिन जवान वाराणियो, हा चाचा मां पुछी आयुसि बाबा साईं तव्हांजे घर में जवान न्याणी आहे, जेसि ताईं न उथारींदो तेसि ताईं तव्हांजी पूरी कोन पवंदी। चई अबा पुछी बि तूं आयो त मां न्याणी तोखे थो ॾियां, तूं शादी करे वे। इहो आहे साईं इंशाअल्लाह अल्लाह रब्बुल इज़्ज़त वॾो करीम ऐं रहीम आहे। इंशाअल्लाह करे जंहिं कम सां बि निकिरो इंशाअल्लाह पूरो थींदो। अस्सलामु अलैकुम या अली बदा।